ख़ुश आहियो, ठीक आहियो? जेकॾहिं न आहियो ठीक त हाणे दुआ अथम त चाक चङा भला हूंदव, ख़ुशबाश हूंदव, सदाई मुरकंदा, महकंदा, टहकंदा, चहकंदा, गुलाबनि जे गुलनि जी तरोताज़ा ज़िंदगी में मगन ऐं सलामतनि जी छांव हेठि हूंदा। कराची खां कश्मीर, केटी बंदर खां कारोंजर ऐं दुनिया जी कुंड कुड़छ ताईं साईं जा खोड़ सारी दुआऊं नेक तमन्नाऊं साण करे तव्हांजी समातुनि ताईं हवामन आधार वसीले रेडियो पाकिस्तान FM 101 कराची जी सिद्धी से नशरियात में पेश ख़िदमत आहे तव्हांजो पंहिंजो मन पसंदीदा प्रोग्राम वादी मेहरान सां मुंसलिक सिंधु मादरीअ जी तहज़ीब सां रंगनि सां जुड़ियल प्रोग्राम यकीनन तव्हां सुञाणे विया हूंदा। प्रोग्राम मेहरान मूड जे हिन पंध में, हिन ख़ूबसूरत रंग में ऐं मन मोहींदड़ प्यार ऐं प्रीत जे सफ़र में तव्हांजी सुंदर समातुनि ताईं टकराईंदड़ असांजो ही मुसाफ़िर आवाज़ साईं मुंहिंजा बिल्कुलु तव्हांजो ॼातल सुञातल साईं मुंहिंजा तव्हांजो पंहिंजो ॼातल सुञातल कंप्यूटर दोस्त ऐं होस्ट सदाई 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 वांगुरु अॼु बि तव्हां सां गॾु मूंखे चवंदा आहिनि आरजे मुस्तफ़ा बलोच। सभिनि खां पहिरियां तव्हांजे लाइ दुआऊं त सदाई सुखिया हुजो, शल कोसो वाव न लॻे तव्हांखे, शल मुर्क न मेरी थिए तव्हांजी। ख़ुशियूं रहन अव्हांजे अंगण ते सदा मौजूद, ग़म तव्हां खां ऐं तव्हां ग़मनि खां हुजो कोहें 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 दूर। साईं मुंहिंजा अॼु आहे 9 तारीख़ 3 महीनो 2023, 4:07 थी चुका आहिनि। तव्हांजो ऐं मुंहिंजो ही मुख़्तसिर साथ ठीक 5 वॻे ताईं जारी रहंदो, जंहिंमें पाण कंदासीं ख़ूब सारी कचहरी ऐं ॻाल्हियूं गीत। शामिल प्रोग्राम हूंदा मौसीक़ीअ जा रंग गीत, गॾोगॾु तव्हांजा अहसास मोहब्बतनामा प्रोग्राम खे लॻाईंदा 4 चंड। हमेशह जीअं अॼु बि प्रोग्राम में हिकु टॉपिक हूंदो ऐं हूंदो हिकु सवाल। साईं जा ऐं तव्हां सां कचहरीअ जा ॿिया खोड़ सारा रंग ऐं देशवासियुनि जे लाइ ॿियो बि घणो कुझु अॼु जे प्रोग्राम में। साईं मुंहिंजा यकीन तव्हां सोचींदा हूंदो त काफ़ी ॾींहं खां पोइ अॼु आरजे मुस्तफ़ा बलोच तव्हां सां गॾु शामिल आहे ऐं यकीन तव्हां मां खोड़ सारियूं समातूं, खोड़ सारा दोस्त, खोड़ सारा लिसनर्स ॾाढो मिस बि कंदा हूंदा ऐं कंदा बि आहिनि। साईं मुंहिंजा थोरी ज़ाती मसरूफ़ियात हूंदियूं आहिनि, इंसान जे करे तमामु घटि अचणु थींदो आहे, तमामु घटि तव्हां सां थींदी आहे मुलाक़ात। चवंदा आहिनि त दिलियूं जेकॾहिं हुजनि ॻंढियल त पोइ छाजा फ़ासिला, छाजियूं जुदायूं, छाजा वेछा। बिल्कुलु सभिनी कराम हिते तव्हांखे बोर न कंदासीं ऐं महफ़िल मौसीक़ी जी दुनिया में तव्हांखे वठी पिया हलूं, तव्हांखे मगन करण जी भरपूर कोशिश पिया कयूं। यकीनन उन महफ़िल मौसीक़ी जो जंहिंजो तव्हांखे हमेशह ओसियाड़ो ऐं इंतज़ारु हूंदो आहे। प्रोग्राम जो पहिरियों रंग, पहिरियों गीत तव्हां समातुनि से ना। समझ आपदा परवीन जी खूबसूरत आवाज़, खूबसूरत रंग, खूबसूरत कलाम। काॾे न वञो, मूंसां गॾु रहिजो ऐं ॿुधंदा रहो रेडियो पाकिस्तान FM 101 कराची। तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां, आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां, ॻाल्हियूं गीत ॿुधायां, ॻाल्हियूं गीत ॿुधायां, तोखे मोती जीअं महकायां, तोखे मोती जीअं महकायां। आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां, आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां, ॻाल्हियूं गीत ॿुधायां, ॻाल्हियूं
ॻाल्हियूं गीत ॿुधायां तोखे मोती जीअं महकायां तोखे मोती जीअं महकायां आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां रोहीड़े जी रुत में तुंहिंजो बीख बसंती भायां रोहीड़े जी रुत में तुंहिंजो बीख बसंती भायां नीगर नंगर पार जी तोखे नीगर नंगर पार जी तोखे वाइन में वरजायां आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां आओ त तोखे पंहिंजे दिल जूं ॻाल्हियूं गीत ॿुधायां ॻाल्हियूं गीत ॿुधायां तोखे मोती प्यार खां ही ज़िंदगी ख़ाली कजे नफ़रतुनि जी कीन रखवाली कजे प्यार खां ही ज़िंदगी ख़ाली कजे नफ़रतुनि जी कीन रखवाली कजे हू त साह जी रगन में थो रहे हू त साहनि जी रगन में थो रहे याद खां दिल कीअं बेख़याली कजे सभु सितारा तुंहिंजो इस्तक़बाल कनि सभु सितारा तुंहिंजो इस्तक़बाल कनि चंड तुंहिंजे कन जी वाली कजे टहक के हर जाए विखेरियूं ए वफ़ा टहक के हर जाए विखेरियूं ए वफ़ा छो त कंहिंजी यार अख आली कजे पोखजन गुलड़ा खणी तालीम जा पोखजन गुलड़ा खणी तालीम जा देश में का दोस्त खुशहाली कजे गोठ तुंहिंजे खां अचे थी छा हवा हाय हाय गोठ तुंहिंजे खां अचे थी छा हवा छो न तंहिं सां पाण खे हाली कजे हू घुमण में जंहिंमें अचे थो मुस्तफ़ा हू घुमण जंहिंमें अचे थो मुस्तफ़ा तंहिंखे पाण तंहिं बाग़ जो माली कजे प्यार खां ही ज़िंदगी ख़ाली कजे नफ़रतुनि जी कीन रखवाली कजे वेलकम बैक चवंदासीं ख़ुशि आमदीद चवंदासीं साइम जा तामुदी रेडियो पाकिस्तान FM 101 कराची साइम जो प्रोग्राम मेहरान मूड जन खूबसूरत रंग खूबसूरत सफ़र में तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो दोस्त ऐं होस्ट हमेशह जे अॼु बि तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो होस्ट ऐं दोस्त आरजे मुस्तफ़ा बलोच साइम जा बिल्कुलु तयारु थी वञो छो त जेको टॉपिक आहे अॼु जेको टॉपिक कयूं पिया तव्हां सां शेयर टॉपिक छा हूंदो यकीनन तव्हां सोचींदा हूंदव प्रोग्राम में अॼु हिकु सवाल आहे सवाल ॾाढो ॾुखियो आहे
साईं मजा बिल्कुलु तव्हां सही सुञातो। अॼोको जेको सवाल आहे ॾाढो ॾुखियो आहे। ॾिसूं था त कहिड़ा कहिड़ा उहे ज़हीन दोस्त आहिनि, कहिड़ा कहिड़ा उहे ज़हीन लिसनर्स आहिनि जेके अॼोके हिन ॾाढे ॾुखे सवाल जो ठीकु दुरुस्त जवाबु पिया ॾियनि। साईं मुंहिंजा पेन पनो खणी वठो, छो त तव्हांखे टॉपिक लिखणो पवंदो। बिल्कुलु साईं मुंहिंजा, जेकॾहिं तव्हां पेन पनो खणी चुका आहियो, अॼोको टॉपिक आहे साईं मुंहिंजा, असां ॻाल्हि कंदासीं पाकिस्तान समेत सिंध जे कोट ऐं क़िलनि जी। पाकिस्तान समेत सिंध जा उहे कहिड़ा कोट ऐं क़िला आहिनि जेके तव्हां ॾिठा आहिनि, जिन जी तव्हांखे ॼाण आहे। अॼोको हूंदो टॉपिक असांजो। ॻाल्हि ॿोल थींदी पाकिस्तान समेत सिंध जे कोट ऐं क़िलनि ते। अव्वल जनाब आज का टॉपिक है कि पाकिस्तान समेत सिंध के वो कौन कौन से किले हैं, यादगार वो कौन सी जगह हैं जो यकीनन आपने देखी है या जिनके बारे में आपको पता है। आज हमारी बात होगी सिर्फ इस टॉपिक पर। पाकिस्तान समेत सिंध के वो कौन कौन से यादगार किले हैं, जगह हैं जो आपने अब तक देखी हैं और जिनके बारे में आप जानते हैं। समझा करो जेको सवाल आहे, सवाल जे लाइ यकीनन तव्हां हूंदव ॾाढो तावला, ॾाढा इंतज़ारी। मुंहिंजो सवाल आहे, उहा छा आहे जंहिंखे ॼमण खां अॻु ऐं मरण खां पोइ बि खाधो वेंदो आहे? सही सुञातो, बिल्कुलु ठीकु। उहा छा आहे जंहिंखे ॼमण खां अॻु ऐं मरण खां पोइ बि खाधो वेंदो आहे? वो क्या है जो पैदा होने से पहले और मरने के बाद भी उसको खाया जाता है? वो क्या चीज़ है जिसको पैदा होने से पहले और मरने के बाद भी खाया जाता है? आज का सवाल आप समातों की नज़र। समझा यकीनन तव्हांखे जवाब जी ख़बर हूंदी है। जेकॾहिं हूंदी त जल्दी जल्दी हाणे खणो आहे तव्हांखे पंहिंजो मोबाइल जे राइट मैसेज में अचिणो आहे, टाइप करिणो आहे 101 के स्पेस यानी विथी ॼणी आहे, पंहिंजो ख़ूबसूरत नालो, वाहुड़, बस्ती, ॻोठ, शहर, झर, झंग जो नालो लिखी करे अॼोको सवाल ऐं सवाल जो जवाबु लिखी करे, टॉपिक बाबति पंहिंजे दिलि जी काई बि ॻाल्हि लिखी करे, पंहिंजनि प्यारनि पंहिंजे दिलि वारनि जे लाइ कोई बि सलाम लिखी, काई बि ॻाल्हि लिखी 44714471 लिखंदा असां ना। गरो साईं मुंहिंजा, तव्हां असांखे फेसबुक वसीले बि कराए सघो था, www.facebook/fm11 कराची तां लाइव स्ट्रीमिंग तव्हांजी हूंदी समातुनि जी नज़र। ऐं यकीनन अॼु हिकु नओं फ्यूचर। छा ॻाल्हि आहे साईं मुंहिंजा, नओं फ्यूचर इहो आहे त तव्हां व्हाट्सअप ज़रिए बि असांखे मैसेजिस करे सघो था, दिलि जा पैगाम मोकिले सघो था, पंहिंजनि प्यारनि ॾे कोई बि सलाह मोकिले सघो था। प्रोग्राम में पुछा गया सवाल है उन जो ठीक दुरुस्त जवाब भी मोकिले सघो था। साईं मुंहिंजा उन जो तरीक़ोकार मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां। उन जो तरीक़ो बिल्कुलु आहे आसान। जेकॾहिं तव्हां पंहिंजे मोबाइल में हलायो था व्हाट्सअप, जल्दी व्हाट्सअप जे न्यू कॉन्टेक्ट में अचिणो आहे। उते नंबर लिखणो आहे 02199231963। बिल्कुलु तव्हां ठीकु सुञातो, 02199231963। इन नंबर खे तव्हांखे करिणो आहे बिल्कुलु सेव, महफ़ूज़। ऐं महफ़ूज़ करण खां पोइ तव्हां जॾहिं महिल चेक कंदव त इन ते असांजो व्हाट्सअप अकाउंट तव्हांखे शो थींदो हूंदो, जंहिं ते लिखियलु हूंदो FM101 कराची। असां में उते तव्हां मैसेज करे सघो था, पंहिंजे दिलि जो हाल ॿुधाए सघो था ऐं जेको सवाल जो जवाबु ॿुधाए सघो था, टॉपिक बाबति दिलि जी ॻाल्हि ऐं पंहिंजनि प्यारनि खे सलाम बि ॿुधाए या मोकिले सघो था। साईं मुंहिंजा 4471 तां असां सां गॾु दोदो ख़ान लुंड साहब, ॻोठ रईस दोदो ख़ान लुंड, वकार अहमद लुंड साहब ऐं नंढड़ो अब्दुल शकूर बलोच, नंढड़ो मुर्तज़ा अली, नंढड़ो सादिक अली लुंड बलोच। अस्सलाम वालेकुम। ज़िंदगी में माण्हू हर शइ खे विसारे सघे थो उस्ताद बुखारी, पर जिन सां दिलनि जा रिश्ता हूंदा आहिनि उन्हनि खे विसारणो ॾाढो ॾुखियो आहे। वाह वाह। मुमताज़ मौलाई जी तव्हां फरमाइश कई आहे, ज़रूरु तव्हांजी नज़र तव्हांजी समातुनि में रखंदासीं। गॾो गॾु रहजो। साईं मुंहिंजा हमदुल्ला मलाखिल असां सां गॾु मौजूदु आहिनि। चवनि था मुंहिंजा दोस्त आहिनि हयात मलाखिल, एजाज़ मलाखिल, सनाउल्ला मलाखिल, हिकमत मलाखिल ऐं हफ़ीज़ मलाखिल। तव्हांजे दोस्तनि खे वेलकम भली कार जी में जायूं।
मुर्शिद का मुर्शिद ऐसा कर मौजूद है ना साईं मजा लिखा था वो मेरा नहीं हो सका तो ए मुसवर सुन हमारे साथ में तस्वीर ही बना दे। वाह वाह सा गाला है साईं। मुर्शिद का मुर्शिद बड़ी मेहरबानी आयजा खाना ऐसा कर शामिल प्रोग्राम है हाय एंड हाउ आर यू आर जबलोच मां बिल्कुल ठीक ठाक आयजा खान दवा किया खुश आए ठीक ठाक आए हो। लाला रुख ऐसा कर मौजूद है ना लिखन था द इलाही टाइम काम पोए वेलकम भलीकार जिया में जायूं खुशामदीद लिखन था त शो ए जबरदस्त बड़ी मेहरबानी मुर्शिद का मुर्शिद बड़ी मेहरबानी तो हम शामिल प्रोग्राम आए हो। लाला रुख लिखन सब खामोश समात उनके मुझे सलाम केड़ा हाल आहिन प्यारा आरजे मां बिल्कुल ठीक ठाक तुम्हारा बिसा कजी खैर जी उम्मीद रखा तो। मुर्शिद का मुर्शिद अस्सलाम वालेकुम आरजे मुस्तफ़ा कैसे हैं? वालेकुम सलाम मैं बिल्कुल ठीक ठाक। और मुर्शिद का मुर्शिद आप कैसे हैं? ठीक हैं खुश हैं? काफ़ी दिनों बाद आज मुर्शिद का मुर्शिद भी शामिल प्रोग्राम है। अमर रमेश कुमार अच्छा असा सगर आहिन चने सरगोड कराची का अमर रमेश कुमार खत्री टेलर मास्टर किशन लाल खत्री अरशद हुसैन भाई मोहम्मद अमीन जफर शेख बल्दिया टाउन वाला भलीकार चौंदा सी सही तमाम दोस्तन के हमदुल्ला माला खेल साहब वालेकुम सलाम लिखन था मां हमदुल्ला माला खेल आया लाहौर का तहां जो शो बुधा पे तमाम बेहतरीन शो आहे बड़ी मेहरबानी साईं। अच्छा से मुर्शिद का मुर्शिद बस सगड शामिल प्रोग्राम है अॼु को यकीनन टॉपिक तव्हां ॿुधी चुका हूंदा। टॉपिक आहे त पाकिस्तान समेत सिंध जा उहे कहिड़ा क़िला उहे कहिड़ा कोट आहिनि जेके तव्हां घुमिया आहिनि या जिन बाबति तव्हां वटि काई बि ॼाण आहे। गरोगर साईं जा जेको सवाल आहे उहा छा आहे उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे ॼमण खां अॻु ऐं मरण खां पोइ बि खाधो वेंदो आहे। हाणे तव्हांखे पंहिंजो मोबाइल खणो मोबाइल या राइट मैसेज में चोड़ा टाइप करणो 101 के स्पेस विथी ॼणी पंहिंजो ख़ूबसूरत नालो वाहोड़ वस्ती ॻोठ शहर झर झंग जो नालो लिखी पंहिंजो जवाबु लिखी पंहिंजे प्यारनि जे लाइ कोई बि सलाम लिखी काई बि दिलि जी ॻाल्हि लिखी 4471 वसीले 4471 वसीले कंदा असां जे ना। साईं मुंहिंजा फेसबुक जी दुनिया मां असां सां गॾु गॾु मौजूद आहिनि केरु आहिनि साईं ईदू गबोल लिखंदा सलाम अदा मुस्तफ़ा वॾी महिरबानी साईं वालेकुम सलाम चवंदासीं लिखंदा शो ॿुधां पियो वॾी महिरबानी साईं जीअं में जायूं ॾींदासीं ख़ुशामदीद चवंदासीं तव्हांखे। साईं मुंहिंजा गॾो गॾु असां सां गॾु गॾु मौजूद आहिनि वफ़ा ग़ुलाम मुस्तफ़ा शर साहब सिंधड़ी खां यकीनन असांखे ॿुधण में लिखंदा अस्सलाम वालेकुम प्यारा छा हाल आहे? मां तव्हांजो पंहिंजो वफ़ा ग़ुलाम मुस्तफ़ा शर साहब वॾी महिरबानियूं वाह इंतहाई शानदार प्रोग्राम ऐं ख़ूबसूरत आवाज़ अव्हां जो प्यारा वॾी महिरबानी साईं तव्हांखे जीअं में जायूं ॾींदासीं ख़ुशामदीद चवंदासीं। समीन करम जेको शेर प्रोग्राम जे बिल्कुलु शुरूआत में पढ़ियो वियो उहो असांजे हिन नई टई जे ख़ूबसूरत शाइर नौजवान शाइर ग़ुलाम मुस्तफ़ा शर साहब जो तमामु बहितरीनु शाइरी कंदा आहिनि तमामु बहितरीनु शाइर आहिनि। साईं मुंहिंजो तव्हांखे प्रोग्राम में अचण ते दिलि जी गहराइनि सां भली कार चवंदासीं। शामिल प्रोग्राम के अंदर साईं मुंहिंजा हिकु ख़ूबसूरत गीत हिकु ख़ूबसूरत कलाम तमामु उन समातुनि जे ना जेके जेके असां सां गॾु जुड़ी चुका साईं मुंहिंजा कार्यक्रमनि जो मूंसां गॾु रहिजो ॿुधंदा रहो रेडियो पाकिस्तान FM 101 कराची। दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी मोहब्बत जेला सिकायो पिसाह पिरी हाय 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 दिल जा बादशाह दिल जा बादशाह पिरी नथी का परवाह पिरी दिल जा बादशाह पिरी नथी का नीदो मुखे सूरो आ तू प्यारो भी जरूर आ तू हो नीदो मुखे सूरा तू प्यारो
दिल जा बादशाह पिरीन शमन अली मीर अली जी खूबसूरत आवाज़ खूबसूरत गीत तमाम समातुन से नज़र समझा वेलकम चवंदासीं जी में जायूं ॾींदासीं ख़ुशि आमदीद चवंदासीं भली कार कंदासीं तो ॿुधी रहियो रेडियो पाकिस्तान FM 101 कराची साईं मुंहिंजा सिधी से नशरियात में प्रोग्राम मेहरान मूड और मेहरान मूड जे खूबसूरत पंध खूबसूरत सफ़र में तव्हां सां गॾु तव्हांजो पंहिंजो दोस्त ऐं होस्ट हमेशह जीअं साईं मुंहिंजो अॼु बि तव्हां सां गॾु आरजे मुस्तफ़ा बलोच समझा सदाम सिंधु ओलक साहब असां सां गॾु मौजूद आहिनि ॻोठ इमाम बख़्श ओलक पढ़ीदन खां लिखंदा सलाम प्यारा हक़ मौजूद वालेकुम सलाम अदा ऐं सदा मौजूद तव्हां लिखो था बहितरीन प्रोग्राम आहे प्यारा शामिल कजो असांखे वॾी महिरबानी साईं शामिल प्रोग्राम तव्हांजा ख़ूबसूरत एहसास समझा जेको टॉपिक ऐं यकीनन टॉपिक तव्हां ॿुधो हूंदो टॉपिक आहे त सिंध जा उहे कहिड़ा तारीख़ी माग मक़ाम आहिनि जिन बाबति तव्हांखे ख़बर आहे जिन ते तव्हां वञी चुका आहियो जेको टॉपिक हूंदो तव्हांजी समातुनि जी नज़र ऐं तव्हांखे ॻाल्हि ॿोल करणी आहे इन टॉपिक ते गॾो गॾु जेको सुवालु आहे त उहा कहिड़ी शइ आहे जंहिंखे ॼमण खां अॻु ऐं मरण खां पोइ बि खाधो वेंदो आहे वो कौन सी चीज़ है जिसको पैदा होने से पहले और मरने के बाद भी खाया जाता है आज का सवाल आपकी समातों की नज़र समझा मुर्शिद का मुर्शिद असां सां गॾु मौजूद आहिनि उन खां अलावा असां सां गॾु केरु मौजूद आहिनि ॾिसूं था मुनीबुर रहमान मुनीब मौजूद आहिनि वर्ल्ड्स नंबर 1 शो वर्ल्ड्स नंबर 1 FM 101 कराची और वर्ल्ड नंबर 1 आरजे मुस्तफ़ा बलोच जिंदाबाद हाय हाय सच्ची वाह वाह चवंदा त दुनिया जा नंबर 1 हाय हाय ईअं त कोन थो थी सघे बड़ी मेहरबानी मुनीबुर रहमान मुनीब भा तवज्जो है मुर्शिद का मुर्शिद लिखंदा हमको हम सबको आपका शो हम सब आपका शो सुन रहे हैं शहरयार अली और दुआ नूर बड़ी मेहरबानी शहरयार अली ऐं दुआ नूर जी जेके असांखे प्रोग्राम में ॿुधनि पिया मुनीबुर रहमान मुनीब असां सां गॾु मौजूद आहिनि लिखंदा सभु सुनने वालों को सलाम वालेकुम अस्सलाम सामने कराम टाइम चेक ॾांहुं हलूं पिया तव्हांखे वठी काॾे न वञिजो मूंसां गॾु जो कुझु घड़ियुनि में वरी मोटी मिलूं था ॿुधंदा रहो रेडियो पाकिस्तान FM 101 कराची